मेहड़ 2 हफ़्ता अॻु मेहड़ बेटो रोड ते 4 हथियारबंदनि क्लाशनकोफ ऐं ॿिया हथियार खणी रोड बंदि करे ॿिनि दुकानदारनि आसिफ़ कुंभर ऐं नईम कुंभर खां थियल फुर वारे वाक़े जो IG सिंध DIG हैदराबाद जो नोटिस ऐं शहरी इतिहाद मेहड़ जे हलंदड़ एहतजाज तहरीक बाद मेहड़ पुलिस तहरीक में अची वई आहे। मेहड़ पुलिस थियल ॾोह जी रक़म ऐं 4 मोबाइल फ़ोनियूं वापसि करे हिकु सहूलियतकार खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे ऐं DSP मेहड़ माशूक अली कीरियो SHO A सेक्शन अब्दुल वहीद पंवर SHO B सेक्शन मंज़ूर मस्तूरी CI इंचार्ज बशीर लाखेड़ सोढल सोलंगी ऐं ॿियनि ऑफिसरनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पुलिस गॾियल कार्रवाई कंदे आसिफ़ कुंभर ऐं नईम कुंभर जी दुकान तां थियल फुर वारे वाक़े जी वीडियो रिकॉर्डिंग ॾिसी ॿिनि जवाबदारनि सॼण सोलंगी ऐं अनवर सोलंगी जी सुञाणप करे जदीद तरीक़े सां अनवर सोलंगी जो मोबाइल नंबर हासिल करे ॿियनि जवाबदारनि जी मालूमात वरिती आहे। हुननि चयो त DIG हैदराबाद ऐं SSP दादू जी हुकुम ते ॾोहारनि ख़िलाफ़ जांच करे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे जदीद टेक्नोलॉजी इस्तेमालु कंदे फ़ोन रिकॉर्ड हासिल कया। उन्हनि जी लोकेशन ट्रेस कंदा रहियासीं। जवाबदारनि जी सहूलियतकारी मोहम्मद नवाज़ सोलंगी खे गिरफ़्तार करण बाद फुर थियल सामान ऐं मोबाइल सेट हथ करे वरितियूं आहिनि। ॿिए तरफ़ मेहड़ पुलिस पारां सहूलियतकारनि जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल जवाबदार मोहम्मद नवाज़ सोलंगी पुलिस ऑफिसरनि जे प्रेस कॉन्फ्रेंस दौरान साफ़ इन अॻियां दाहिंदे रहियो त मां रक्शो हलाईंदो आहियां, मूंसां ज़ुल्म कयो पियो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।